जी बिल्कुल गौसपुर भरसा ॻोठ खैर मोहम्मद नसीराणी इंडस हाईवे ते कनकोट शिकारपुर रोड ते डाग वधीक नामालूम हथियारबंद मेन इंडस हाईवे ते ॾोहरनि जा टोला जेका आहिनि उहे सरगर्म थी विया आहिनि। जेका मुसाफ़िरनि जे इंडिविजुअल गाॾियुनि खां फुरकण जी कोशिशि कई हुई त मुसाफ़िरनि जे गाॾियुनि मां हथियारबंद फायरिंग शुरू कर ॾिनी। फायरिंग दौरान इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पकड़िजी वियो। इतला मिलण ते कचमोर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणे जी पुलिस SHO गौसपुर ज़हूर अहमद लाशार जी अॻुवाणी में नफ़री साण करे ॾोहारियुनि जो घेरो करे वरितो। ॾोहारियुनि ऐं पुलिस विच में 1 कलाक ॾेढ खां पोइ इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पकड़िजी वियो। जेको आहिनि ॾोहारी जेका आहिनि उहे कची तरफ़ फरार थी विया आहिनि। बाक़ी जो केस दाख़िल न थी सघियो आहे। जी।